नाज़रीन, मुहर्रमुल हराम जो महीनो शुरू थींदे ई खैरपुर में सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे बेहतर बणायो पियो वञे। उन हवाले सां ज़िले चेयरमैन शहरियार वसाण मेहरान टीवी जे रिपोर्टर वकार हुसैन मंगी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी, मुहर्रमुल हराम जो महीनो शुरू थी चुको है। खैरपुर में जो इमाम बारगन के लिए कड़ा तरक्याती कम कया शहर में सफ़ाई सुथराई जो किए निज़ाम है, पूरे ज़िले के अंदर इमाम बारगन के लिए या सिक्योरिटी प्लान किए तश्कील असा नौजवान चेयरमैन ज़िले चेयरमैन शहरियार वसाण असा मौजूद है। उन ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं तो इमाम बारगन के लिए उन्हें कड़ा तरक्याती कम कराया, सफ़ाई जो निज़ाम हिन वक्त किए तो हले। सर इहो ॿुधाइजो तो मुहर्रमुल हराम जो महीनो शुरू थी चुको है, कड़ा तरक्याती कम कराया पूरे ज़िले के अंदर, कड़ी कड़ी स्कीमूं मुहर्रम के लिए ॾिनियूं? तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुहर्रम हराम जो महीनो असां सभिनी जे लाइ जेको आहे, जेके इंसान ज़ात आहे, हर महीनो असांजे लाइ जेको आहे उन में मुहर्रम हराम जो महीनो हुजे, 12 रबी अवल हुजे, इहो हर महीनो असांजे लाइ एहतराम रखंदा आहियूं ऐं असांजे लाइ एहतराम आहे। ऐं उन में असां इन में कोई शो न कंदा आहियूं, कोई सुन्नी शियो या वहाबी वग़ैरह, असां सभु मुसलमान आहियूं ऐं मुसलमानियत ते यकीन रखण वारा आहियूं। मुहर्रम हराम जे महीने में अल्हम्दुलिल्लाह असां ज़िले जी 88 यूसीज़ में असां सफ़ाई सुथराई जे हिसाब सां, लाइटिंग जे हिसाब सां ऐं जिते जिते असांखे ख़बर आहे त हितों ही मातमी जुलूस वेंदो, हे मेन इमाम बारगाह हितों जो रूट जेको आहे हिन फलाने हिन यूसी जे फलाने वार्ड में लॻे थो, उते अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजा भरपूर इंतज़ाम कया आहिनि। जेसि ताईं सिक्योरिटी जी ॻाल्हि आहे, उन में असां मीटिंग्स में गॾु पुलिस हुजे, रेंजर्स हुजे, उन्हनि जो गॾु उन में तावन आहे असां सां गॾु। ऐं असांजी इहा तरजीह आहे इन बेसिस ते त असांजो ही महीनो अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ख़रीद सां गुज़रे। जीअं 2 सालनि थिया आहिनि, उन में 2 मुहर्रम असांजा कामयाब विया आहियूं उन में, त इंशाअल्लाह हे मुहर्रम अल्लाह जो हबीब कंदो, ख़ैर ख़रीद सां थींदो ऐं कामयाब थींदो। तव्हां केतिरी इमाम बारगन की विज़िट कई आहे, जेके इमाम बारगन के घुर्बल जेके तरक्याती कम आहिनि, छा उहे तव्हां ॾेई छॾिया आहिनि हिन ताईं? बिल्कुलु, जिते सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम आहे, जिते मेडिसन्स जो आहे, उते असां DHO सां वेही करे, जिते डॉक्टर्स जो प्रॉब्लम, उते MS सां असां वेही करे, असां गॾु लास्ट टाइम बि डिप्टी कमिश्नर सां गॾु ऐं SSP सां गॾु असां मीटिंग कईसीं। डिविजनल हेड क्वार्टर में भी मीटिंगियूं हुयूं, असांजो डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर में भी असां मीटिंग कईसीं। त उन में असांजो इहा हुई त भाई कंहिं बि क़िस्म जे हवाले सां कंहिं बि आज़ाद कंहिंखे बि उन आवाम खे तकलीफ़ न पहुचे ऐं इहो असांजो ख़ैर ख़रीद सां हुजे। उन में जिथों रूट गुज़रे उतां सफ़ाई सुथराई जे हिसाब सां, उतां जेको उते जेके माण्हू उन्हनि जे मेडिसन्स जे हिसाब सां ऐं उते एम्बुलेंस जे हिसाब सां, फायर ब्रिगेड ताईं, माना हर शइ जो जेके वॾी वॾी इमाम बारगाह आहिनि, असां सभु उते मीटिंग करे असां हर शइ उन्हनि जे लाइ, जीअं असां ॿिनि मुहर्रम में असां कयूं कामयाब विया आहियूं, त इंशाअल्लाह जीअं असां ही मुहर्रम बि असांजो ख़ैर ख़रीद सां गुज़रे। कुछ दौरान छा हाणे सबीलन जा स्टॉल भी लॻा आहिनि, अगरि उते मिठो पाणी नथो पए त छा तव्हां उते टांकी पाणी पुॼाइण जो इंतज़ाम कयो आहे? 100% बिल्कुलु कयो आहे। जिते जिते असांखे कंप्लेन मिली आहे, ईअं न जिते जिते असांखे कंप्लेन मिली हिते पाणी जो इशू आहे, उते बिल्कुलु असां जेको आहे उन में मिठे पाणी जो असां इंतज़ाम कयो आहे। छा तव्हां या इमाम बारगाह या तव्हां मोलाई के बि उनखे मुश्किलात दरपेश अचनि त तव्हां उहे तालुके जा ज़िले जे 8 तालुकनि जे ACs जी ऑफिस में असां सेल क़ाइमु कई आहे। ऐं उन सेल में इहो आहे त कंहिं क़िस्म जी तकलीफ़ हुजे या को प्रॉब्लम थो थिए, उहे सेल में उतां जो उन तालुके जो SDM वेठो हूंदो, उहो फौरी तौर ते उन जो अमल कयो वेंदो। असांजो इहो पैगाम आहे त जंहिं सब्र प्यार अमन सां तव्हां असांजे हूंदे अॻु में जा मुहर्रम 2 साल 16-17 जो मुहर्रम गुज़ारियो आहे, इन उमेद सां तव्हां काई बि उन में जेकी ज़िले इंतज़ामिया तव्हांखे इंस्ट्रक्शन्स ॾिनियूं उन ते तव्हां अमल कंदव ऐं कहिड़ी बि कानून जे ख़िलाफ़ इंशाअल्लाह उमेद आहे तव्हां उहा शइ न कंदव। ऐं मुंहिंजी इहा तव्हांखे अपील आहे त हीउ मुहर्रम जो महीनो असां सभिनी लाइ एहतराम कयूं था, हर फ़िरके जो असांजे दिलि में एहतराम आहे ऐं इहा अपील था कयूं त हे मुहर्रम बि ख़ैर ख़रीद सां गुज़रे। ऐं उन में असां ॿियनि फ़िरके वारनि खे चऊं था त इन में कंहिं क़िस्म जो कंहिं इशार न फैलायो वञे, हर फ़िरको असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहे।